फ्रैक्शन, डेसिमल एंड परसेंटेज। जीअं तव्हांजो ॾींहुं गुज़रंदो आहे, छा ही तव्हां स्कूल में हुजो या वरी बाज़ार में या त वरी घर में, तव्हांजे साम्हूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नंबर्स ईंदा आहिनि, जीअं त फ्रैक्शंस, डेसिमल्स या परसेंटेज। वेइंग स्केल ते वज़न कंदे डेसिमल नंबर्स या वरी पेट्रोल पंप ते लॻल पेट्रोल मीटर ते डेसिमल नंबर्स ऐं फ्रैक्शन नंबर्स जीअं त गाॾीअ जो फ्यूल गेज या वरी माप वारे जग या स्पून्स ते, ऐं परसेंटेज नंबर्स सेल फोन जी बैटरी चार्ज थियण वक़्तु या वरी तव्हांजे कंप्यूटर ते सॉफ्टवेयर इंस्टॉल थियण वक़्तु। हिननि 3 क़िस्मनि जे नंबर्स यानी परसेंटेज, फ्रैक्शंस, डेसिमल जो पाण में गहरो ताल्लुक आहे। व्हाट इज परसेंटेज? परसेंटेज छा आहे? परसेंट मीन्स आउट ऑफ 100 ऐं 25% खे असां फ्रैक्शन में लिखी सघूं था। 25 आउट ऑफ 100 ऐं 25 आउट ऑफ 100 खे असां डेसिमल्स में भी लिखी सघूं था ऐं ही थी वेंदो 0.25। छा तव्हां हिननि 3 क़िस्मनि जे नंबरनि जो ताल्लुक सुञाणे सघो था? हिननि फ्रैक्शन नंबरनि खे परसेंटेज ऐं डेसिमल में चेंज करे ॾिसो। कन्वर्ट दिस फ्रैक्शन नंबर टू परसेंटेज एंड डेसिमल। हिन फ्रैक्शन नंबर खे परसेंटेज में तब्दील करण लाइ असांखे 1 आउट ऑफ 4 जो इक्विवेलेंट फ्रैक्शन ठाहिणो पवंदो। इहो ख्याल रखो त हिन इक्विवेलेंट फ्रैक्शन जो डेनोमिनेटर 100 हुजे। 1 आउट ऑफ 4 जे न्यूमरेटर ऐं डेनोमिनेटर खे 25 सां ज़र्ब कंदासीं त असांखे 25/100 मिली वेंदा। हाणे असांखे 25/100 खे आसानीअ सां परसेंटेज में तब्दील करे सघूं था, छो त परसेंट मतलब आउट ऑफ 100 त 25 आउट ऑफ 100 थींदो 25% ऐं 25 आउट ऑफ 100 खे असां डेसिमल में हीअं तब्दील करे सघूं था। 25 आउट ऑफ 100 में 25 100 सां डिवाइड थींदो त 0.25 जवाब ईंदो, छो त 25 जे आख़िर में मौजूद इनविजिबल डेसिमल 2 जायूं खाॿे पासे थी वेंदो। फ्रैक्शन, डेसिमल एंड परसेंटेज। हाणे तव्हां हिननि टिनी मुख़्तलिफ़ नंबर्स जे ताल्लुक खे समझी विया हूंदा। कैन यू सॉल्व फ्यू क्वेश्चंस नाउ? ॾिनल मिसाल खे ॾिसो ऐं टेबल खे मुकमल कयो। See the example and complete the table.